على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وصحبه أجمعين أما بعد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه لا تحرك به لسانك لتعجل به إن علينا جمعه وقرآنه فإذا قرأناه فاتبع قرآنه ثم إن علينا بيانه فضيلة الشيخ مولانا عبدل قیوم جلالانی حفظہاللہ، فضیلت الشیخ حافظ شبیر احمد جمالی حفظہاللہ ऐं ॻोठ शादात जमाली जे तरफ़ां मुनक़द थींदड़ अॼोके हिन दीनी दावती इस्लाही जलसे में स्टेज ते मौजूद सभिनी महिमाननि ऐं वसी कुशादा पिंडाल में मौजूद सभिनी भाइरनि दोस्तनि महिमाननि ऐं आयल अहबाबनि जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हदीस अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लुग़त ऐं ॿोली जे हिसाब सां माना आहे ॻाल्हि ॿोल करणु, गुफ़्तगू करणु। शरीयत जे इस्तिलाह में इमाम कायनात ख़ातमुन नबिय्यीन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान संदन कयल कम ऐं कंहिं कम ते संदन ख़ामोशी खे हदीस चइबो आहे। हदीस उहो मुबारक लफ़्ज़ आहे जेको हिक तरफ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पाकीज़ा कलाम क़ुरान हकीम जे लाइ बि इस्तेमाल फरमायो आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में इरशाद फरमायो अल्लाहु नज़्ज़ल अहसनल हदीस। अल्लाह उहो आहे जंहिं आसमान तां ॾाढो भलो कलाम, ॾाढी सुहिणी गुफ़्तगू, भले में भली ॻाल्हि यानी क़ुरान करीम खे लाहिर फरमायो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद जी हिन आयत मुबारका में पंहिंजे लाथल कलाम खे बि हदीस जे मुबारक लफ़्ज़ सां यादि फरमायो आहे। ऐं गॾोगॾु अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में पंहिंजे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर ख़ातमुन नबिय्यीन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान मुबारक खे बि हदीस सॾियो आहे। कुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमायो वइज़ा सर्र नबिय्यु इला बअज़ अज़वाजिही हदीसा। ऐं उहो वक़्तु यादि करियो जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे किन घरवारनि मां कंहिं सां हिकिड़ी ॻुझी ॻाल्हि कई। क़ुरान हकीम जी हिन आयत मुबारका मां असांखे मालूम थियो त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां निकतल ॻाल्हि ॿोल खे, सदन कयल गुफ़्तगू खे, ज़बान मुबारक मां जारी कयल फरमाननि खे बे हदीस सॾिजे थो। लिहाज़ा क़ुरान ऐं हदीस ॿई हिकिड़े जा मुतरादिफ ऐं मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ आहिनि ऐं असां उम्मत जे माण्हुनि वटि वॾी हैसियत, अज़मत ऐं क़दामत जा मालिक आहिनि। हीउ दीन क़ुरान ऐं हदीस ते मुश्तमिल आहे। मूंखां अॻु में तव्हां हितां जे मारूफ़ आलिम दीन हिन ॻोठ जे फर्ज़ंद मोहतरम हाफ़िज़ जमशेद अहमद जमाली हफ़िज़हुल्लाह जी ज़बानी क़ुरान करीम जी अज़मत जे हवाले सां, क़ुरान करीम जे शान ऐं बुज़ुर्गी जे हवाले सां काफ़ी नसीहतूं ॿुधी चुका आहियो। क़ुरान खां बाद उम्मत वटि हदीस मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी पाकीज़ा शइ, वॾी क़द्र ऐं अज़मत वारी शइ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान हकीम में इरशाद फरमायो वमा कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन औ मिन वराए हिजाबिन औ युरसिल रसूलन फयुही बिइज़्निही मा यशाउ इन्नहु अलियुन हकीम।
या गाल नामुमकिन अणथियणी नामुनासिब है जो अल्लाह ताला अमामा हर एक मानू से गालाए हर एक मानू से गुफ्तगू करे तो ही कम करियो या ही कम न करियो या गाल न थी मलक अल्लाह ताला वही के जरिए कहना पंहिंजो पैगाम मोकले या पर्दे के पुठियां कंहिं सां ॻाल्हाए या इंसान की जमात में कंहिं शख्स के पंहिंजो रसूल नुमाइंदो ऐं कासिद बनाए मोकले वो अल्लाह जेकी चाहे ॾांहुं वही करे वो पूरी अमानत से मानून ताईं पहुंचाए बेशक वो आला बुलंद हिकमत भरियो आहे अल्लाह रब्बुल आलमीन शरीयत अहकाम कायदा कानून हर दौर में वही के जरिए लाहट फरमाया सैयदना नूह अलैहिस्सलाम खां वठी नबूवत जो ही सिलसिलो शुरू थियो अल्लाह के आखिरी प्यारे पैगंबर खातमुन नबिय्यीन मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नबूवत रिसालत जो सिलसिलो हमेशा खत्म थी वियो हर दौर में अल्लाह रब्बुल आलमीन हर नबी ॾांहुं वही जी रोशनी में पंहिंजी शरीयत जा पैगाम मोकिलिया हिन उम्मत ॾांहुं अल्लाह ताला शरीयत जा अहकाम कायदा कानून तौहीद ऐं उन सां लाॻापियल ॻाल्हियूं सुन्नत सां लाॻापियल ॻाल्हियूं हलाल ऐं हराम सां जुड़ियल मामला सभु क़ुरान करीम ऐं हदीस मुबारका जी सूरत में जिब्रील अमीन अलैहिस्सलाम जे ज़रिए मोकिलिया जिए कुरान अल्लाह के तरफा वही है इए हदीस मुबारका वही इलाही है जिए कुरान जिब्रील अमीन अलैहिस्सलाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते खड़ी इंदो हो तिए हदीस मुबारका वही जी सूरत में वतन खड़ी इंदो हो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके जेके नसीहतों ऐं हिदायतों करण फरमायूं उन मजा एक जाते अल्लाह ताला इरशाद फरमायो वलौ तकव्वल अलैना बाज़ल अकाबीर लअखज़ना मिनहु बिल यमीन सुम्मा लक़तना मिनहु अल वतीन फमा मिनकुम मिन अहदिन अनहु हाजिज़ीन बिलफर्ज ला मुहाला हतल इम्कान जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा पंहिंजी मर्जी पंहिंजी वणत चाहत सद ख़्वाहिश ज़रूरत तहत असां जे तरफ़ अहिड़ी ॻाल्हि जी निस्बत कई जेका असां तव्हां ते वही जे ज़रिए लाथी न लाथी पोइ जेकॾहिं अमा इहो कमु कयो लअखज़ना मिनहु बिल यमीन अमा के साजे हथ से पकड़ींदासूं हालांकि अल्लाह जा ब हथ आहिनि साजा ऐं मुबारक आहिनि माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ इहा ॻाल्हि ॿुधाई वई आहे कीअं आहिनि इन्हनि जी कैफ़ियत अल्लाह खे मालूम आहे बलक ईअं आहिनि जी अल्लाह जे शान जे लाइक़ आहिनि अल्लाह ताला फरमाए थो साजे हथ सां तव्हांखे पकड़ींदासूं अवां जी साह वारी रग दिल के धड़कन में मदद करण वारी रग जेका आहिनि उहा कटे छॾींदासूं ऐं हिन पूरी कायनात मां अवां जी मदद करण वारो को बि कोन हूंदो अवां खे अल्लाह जी पकड़ खां केरु बचाए कोन सघंदो तव्हां ऐं असीं हिन आयतुनि में जा ज़रा गौर लॻायूं अल्लाह जी शरीयत जेका क़ुरान ऐं हदीस ते मुश्तमिल आहे केॾी पाकीज़ केॾी नफ़ासत वारी केॾी नाज़िक ऐं केॾी हसास आहे जो अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह ताला केॾनि सख़्त लफ़्ज़नि में मुतनब्बा फरमायो जेसि ताईं तो वटि वही न अचे तेसि ताईं तोखे पंहिंजी मर्ज़ी वणत सद ख़्वाहिश या ज़रूरत तहत ज़बान मां हिकिड़ो अखर भी ॻाल्हाइणो नाहे अल्लाह ताला कुरान मजीद में बे मकाम ते इरशाद फरमायो ला तो हर्रिक बिही लिसानक लितअजल बिही इन अलैना जमाहु व कुरान फैज़ा क़रानाहु फत्तबि कुरान सुम्मा इन अलैना बयान ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असी तव्हां ते पूरी तरह निगाह ऐं नज़र रखूं था केॾो शान केॾी अज़मत केॾी इज़्ज़त केॾो मक़ाम केॾी बुलंदी आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हां ते जॾहिं असीं पंहिंजे वही जा अहकाम मोकिलियूं था असीं ॾिसूं था त तव्हीं पंहिंजी ज़बान खे तेज़ तेज़ चोरियो था तेज़ी सां उहे लफ़्ज़ अदा करियो था इन लाइ त मतां सम्झी न सघो मतां विसरी वञनि मतां उन्हनि जे पारां ॿिया के लफ़्ज़ चई वञो तकड़ में तव्हीं इहे लफ़्ज़ दोहरायो था तव्हां जे लाइ इहा बिशारत ख़ुशख़बरी तसल्ली आहे तव्हां छा करियो जंहिं वक़्तु जिब्रील अमीन अलैहिस्सलाम तव्हां वटि वही खणी अचे पंहिंजी ज़बान खे तेज़ न चोरींदा करियो
तकड़ न कंदा करियो। इहो क़ुरान अवां जे सीने में महफूज़ कर, इन जो बयान, इन जो तफसीर, इन जी तशरीह, इन जी वज़ाहत तव्हां खे समझाइण, इहो ज़िम्मो जिब्रील जो न, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे जेको जिब्रील मुंहिंजे अमर सां पूरो कंदो। क़ुरान जो मतिलबु छा आहे, इन्हनि आयतुनि जो मतिलबु छा आहे, इहे ॻाल्हियूं असीं तव्हां खे पाण सम्झाईंदासूं। तव्हां सिर्फ़ु असांजी ॻाल्हि खे वेही ॿुधो, इहो तव्हां जे सीने में महफूज़ बि थींदो, इन जो मतिलबु बि सम्झंदो ऐं तव्हां पूरी आसानी सां इहो मतिलबु ॿियनि खे बि सम्झाए सघंदो। वअंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नासि मा नुज़्ज़िला इलैहिम वलअल्लहुम यतफक्करून। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे मथां जेको वही जो पैगाम लथो आहे क़ुरान करीम जी सूरत में या हदीस मुबारका जी सूरत में, इहो माण्हुनि जे साम्हूं खोले खोले बयान कर। क़ुरान जंहिं नमूने सां लथो आहे शायदि माण्हू सम्झी न सघनि। तव्हां पंजनि लफ़्ज़नि में, मतिलब में, मफ़हूम में अवां माण्हुनि जे विच में रहो था, उन्हनि जी ॿोली में उन्हनि खे सम्झायो तां त उहे गौर कनि, फ़िक्र कनि, ॻाल्हि खे सम्झी सघनि। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान हकीम सां गॾु हिन उम्मत जे माण्हुनि खे हदीस मुबारका जी सूरत में हिकिड़ी अज़ीम सूखड़ी अता कई आहे। हदीस क़ुरान जो तफ़सीर आहे, क़ुरान जी तशरीह, क़ुरान जी वज़ाहत, क़ुरान जो अमली नमूनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में केतिरा अहकाम लाथा, पर निहायत मुख़्तसिर अंदाज़ में उन्हनि जो पूरो तफ़सील कोन लाथो। चंद मिसाल अल्लाह जी रज़ा ऐं सम्झाइण जे ख़ातिर तव्हां जे साम्हूं अर्ज़ कंदो हलां। मसलन अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो व अकीमुस्सलात, ऐं निमाज़ खे क़ाइम करियो। क़ुरान मजीद जे 114 सूरतुनि में, क़ुरान मजीद जे 30 सिपारनि में ऐं 6666 लॻभॻि आयतुनि में अवां निमाज़ जो पूरो तफ़सील मालूम करियो। किथे बि तव्हां खे क़ुरान मजीद में निमाज़ जो तफ़सील कोन मिलंदो। एतिरे क़दुरु जो चंद निमाज़ुनि खां सवाइ तव्हां खे ॿियनि निमाज़ुनि जा नाला बि हिकिड़ी जाते कोन मिलंदा। ज़ुहर निमाज़, असर निमाज़, मग़रिब जी निमाज़, इशा जी निमाज़, फजर जी निमाज़, इन निमाज़ुनि जा नाला बि तव्हां खे आसानी सां क़ुरान मजीद में कोन मिली सघंदा। इशारा किनाया ज़रूर मौजूद आहिनि। तव्हां सलातुज़ ज़ुहा जो तफ़सील मालूम करियो, तहज्जुद निमाज़ जो तफ़सील मालूम करियो, तरावीह निमाज़ जो तफ़सील मालूम करियो, निमाज़ जनाज़ा जो तफ़सील मालूम करियो, मुतअद्दिद जेके नफ़ली निमाज़ूं आहिनि उन्हनि जो तफ़सील मालूम करियो। पूरे क़ुरान मजीद में तव्हां खे किथे बि निमाज़ जो तफ़सील कोन मिलंदो। त तव्हां ज़ुहर निमाज़ में अॻी निमाज़ जे फर्ज़ खां अॻु में हेतिरियूं सुन्नतूं हिन तरतीब सां पढ़ो। 4 रकातूं सुन्नत पढ़ो, पर उन जी तरतीब कहिड़ी आहे, उन्हनि रकातुनि में तिलावत कहिड़ी करियो। उनमें तव्हां खे रुकू जो तफ़सील कोन मिलंदो, सजदनि जो तफ़सील कोन मिलंदो, रकातुनि जो तफ़सील कोन मिलंदो, ऐं फर्ज़ निमाज़ुनि जे रकातुनि जो तादाद तव्हां खे कोन मिलंदो। फर्ज़ निमाज़ खां पोइ जेके सुन्नतूं ऐं नफ़ली इबादतूं कयूं थियूं उन्हनि जो तफ़सील कोन मिलंदो। ॾींहं जे निमाज़ में तव्हां निमाज़ में किरत आहिस्ता करियो था, जॾहिं त मग़रिब, इशा, फजर जी निमाज़ में तव्हां किरत इमाम तव्हांजो लाॾा करे थो। अव्हां खे इहो तफ़सील क़ुरान मजीद में कोन मिलंदो। ऐं तव्हां इमाम जे पुठियां मुक़्तदी हुअण जे नाते सिर्फ़ सूरतुल फातिहा जी तिलावत करियो था, बाक़ी ॿी किरत में ख़ामोशी सां इमाम जी किरत खे ॿुधो था। इहो तफ़सील तव्हां खे क़ुरान मजीद में कोन मिलंदो। इन निमाज़ जे शुरू करण जे लाइ तव्हां पंहिंजा हथ कुल्हनि या कननि बराबरि खणो था, इहो तफ़सील तव्हां खे हदीस में जा मिलंदो, क़ुरान मजीद में कोन्हे को। अवां पंहिंजा हथ सीने ते ॿधो था, इहो तफ़सील तव्हां खे पैगंबर जे हदीस मुबारका मां मालूम थींदो। सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिक अल्लाहुम्मा फ़िरली, सुबहान ज़िल जबरूत वल मलकूत वल किब्रिया वल अज़्म, सुब्बूहुन कुद्दूस रब्बुल मलाइकतु वरूह। इन क़िस्म जूं दुआऊं तव्हां खे क़ुरान मजीद में कोन मिलंदियूं। इहे दुआऊं तव्हां खे रुकू ऐं सजदे जूं हदीस मुबारका में मालूम थींदियूं। अवां खे रुकू कीअं करणो आहे, रुकू में हथ गोॾनि ते रखणा आहिनि या ज़मीन ते रखणा आहिनि या मथे रखणा आहिनि, इहो तफ़सील तव्हां खे क़ुरान में कोन मिलंदो। सजदो कीअं करियो, पहिरियां हथ रखो या पहिरियां गोॾा रखो, सजदे में पंहिंजी पेशानी कीअं रखो, पंहिंजूं बाहूं कीअं रखो, पोयां पेर तव्हां पंहिंजा कीअं रखो, सजदो हिकिड़ो करियो या ॿ करियो, ॿिन्ही सजदनि जे विच में कहिड़े क़िस्म जी दुआ पढ़ो। इन पूरे तफ़सील
जे लाइ अवां के मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका जी ज़रूरत पवे थी। अवां फर्द नमाज पूरो कयो, अवां नफली नमाज सुन्नतूं पूरियूं कयूं। तशहद जी हालत में तव्हां वेहो था, इन तशहद जी हालत में तव्हां कहिड़ियूं दुआऊं पढ़ो, दुरूद केॾी महिल पढ़ो, दुरूद खां बाद कहिड़ियूं दुआऊं पढ़ो। इन तशहद जी हालत में अवां जे साॼे हथ जी कैफ़ियत कहिड़ी हुजे, खाॿे हथ जी कैफ़ियत कहिड़ी हुजे, इहो पूरो तफ़सील अवां के अहादीस मुबारका जे अंदर मिलंदो। नमाज में तव्हां दाख़िल थियो छा चओ, अल्लाह अकबर जा लफ़्ज़ तव्हां के क़ुरान मजीद में कोन मिलंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका में इन जो तफ़सील मौजूद है। नमाज मां ॿाहिरि निकिरनो आहे, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू जा लफ़्ज़ चवणा आहिनि। पूरे क़ुरान मजीद में इहो तफ़सील कोन्हे, तव्हां के इहो ज़िक्र हदीस मुबारका में मिलंदो। नमाज ख़त्म थी सलाम वरायो, अवी दुआऊं पढ़ो था, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम तबारक या ज़ल जलाल वल इकराम, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह, अल्लाहुम्मा ला मानिअ लिमा अतैत वला मुतिअ लिमा मनअत वला यनफउ ज़ुल जद्दि मिनकल जद्दु। उन खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ो था। उन खां पोइ तव्हां ॾींहं वारे नमाज़ुनि में हिकिड़ो दफ़ो सूरतुल इख़लास, हिकिड़ो दफ़ो सूरतुल फलक, हिकिड़ो दफ़ो सूरतुल नास पढ़ो था। 33 दफ़ा सुबहानल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 33 दफ़ा तव्हां अल्लाहु अकबर चओ था ऐं 100 जे पूरे करण जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर पढ़ो था। इहो तव्हांजा अज़कार आहिनि। पूरे क़ुरान करीम जो मुतालियो करियो, तव्हांखे नमाज जो पूरो तफ़सील कोन मिलंदो। बल्कि इन नंढड़ी आयत जो तफ़सील मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी अमली ज़िंदगी में पेश कयो, जिनजी सूरत अॼु नमाज जे हवाले सां मौजूद आहे। बाजमात नमाज अदा करण जो केतिरो अजर ऐं सवाब आहे, जेको बावजूद थी घरां निकिरे थो, इनके हिकु बिख ते छा मिले थो, ॿी बिख ते छा मिले थो, इहो तफ़सील तव्हांखे क़ुरान मजीद में कोन मिलंदो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारका में इहो सारो तफ़सील तव्हांखे मिलंदो। नमाज का अग अल्लाह रब्बुल आलमीन हिकड़ो अमर सूरतुल माइदा में करण फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा कुंतुम इला सलाति फग़सिलू वुजूहकुम व अयदियकुम इलल मराफ़िक़ि वमसहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम इलल काबैन। ऐं ईमान वारो, जॾहिं तव्हां नमाज जे लाइ उथो त पाकाई करियो, पंहिंजा मुंह धोयो, हथ धोयो, मथे जो मसह करियो ऐं पंहिंजे पेरनि खे धोईंदा करियो। क़ुरान मजीद में सिर्फ़ ने 4 शयुनि जो ज़िक्र आहे। तव्हां वुज़ू में जॾहिं वुज़ू जी शुरूआत करियो था, बिस्मिल्लाह चई करे तव्हां वुज़ू जी शुरूआत करियो था। क़ुरान मजीद में बिस्मिल्लाह चवण जो अमर कोन्हे। नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारका मां तव्हांखे इहा ॻाल्हि मालूम थिए थी। अवां काराइन खे 3 दफ़ा धोयो था, इहो ज़िक्र हदीस मुबारका में। इन खां बाद तव्हां गुरड़ियूं करियो था ऐं तव्हां नंदन ॾियो था। अवां 3 दफ़ा उज़वनि खे धो था, कॾहिं 2 दफ़ा धो था, कॾहिं हिकिड़ो दफ़ो धो था, कॾहिं उज़वनि खे 2 दफ़ा, कॾहिं उज़वनि खे 3 दफ़ा। हिकिड़े ई वुज़ू में तव्हां इहे सभु कम करियो था। ऐं अवां कननि जो मसह करियो था। मसह कीअं कजे, किथां शुरू करे किथे ख़त्म कजे, ऐं उन खां बाद आंगुरनि जे खिलाल मुतलिक़ क़ुरान मजीद में का वज़ाहत कान्हे का। इन वुज़ू जे करण खां पोइ कहिड़े क़िस्म जी दुआ पढ़जे, अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का इहो पूरो तफ़सील नमाज ऐं वुज़ू जो अहादीस मुबारका में साबित आहे। मालूम थियो रब जो क़ुरान इंसान के तॾहिं सम्झ में ईंदो जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारका जो मुतालियो कंदो। जेसि ताईं माण्हू हदीस सां ताल्लुक़ न जोड़ींदो, तेसि ताईं न क़ुरान खे सम्झंदो, न अमली ज़िंदगी उनजी गुज़री सघंदी। ही त रुॻी नमाज जे हवाले सां नंढड़ो इख़्तिसार मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयो आहे। अवां तरावीह नमाज़ पढ़ो था, पूरे क़ुरान जो मुतालियो करियो, अवां खे किथे बि तरावीह नमाज़ जो ज़िक्र कोन थो मिले। तहज्जुद नमाज जे पढ़ण जो फज़ीलत जो ज़िक्र ज़रूर आहे। केतिरियूं रकातूं पढ़ण खपनि, उन्हनि जी तरतीब कहिड़ी आहे, उन जे लाइ तव्हांखे अहादीस मुबारका जो तफ़सील मालूम करणो पवंदो। नमाज़ जनाज़ा केॾी अहम नमाज आहे, जंहिं नमाज जे अदा करण जो अजर नबी अलैहिस्सलाम जिन 1 क़ीरात ॿुधायो आहे। 1 क़ीरात उहद जबल जेतिरो आहे। इहो तफ़सील तव्हांखे हदीस मुबारका मां मिलंदो। एतिरे क़दुरु जो क़ुरान करीम जो मुतालियो करियो। नमाज़ जनाज़ा जो इख़्तिसार सां ज़िक्र ज़रूर आहे,
पर मर्द जे कॾहिं मैयत कहिड़ी जाते इमाम बीहे, औरत जे कॾहिं मैयत इमाम कहिड़ी जाते बीहे, इहो तफ़सील तव्हांखे हदीस मुबारका में मालूम थींदो। कहिड़ियूं दुआऊं पढ़णु खपनि, तकबीरूं केतिरियूं चवणु खपनि, पहिरीं तकबीर खां पोइ सूरतुल फातिहा जी तिलावत कयो, इहो तफ़सील तव्हांखे क़ुरान में न बल्कि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारका में मिलंदो। अवां उन सां गॾु ॿी सूरत पढ़ो, इहो तफ़सील बि हदीस में। अवां तकबीर महिल तव्हां पंहिंजा हथ मथे खणो था, इहो तफ़सील बि हदीस मुबारका में। वरी पंहिंजा हथ ॿधो था सीने ते, इहो बि तफ़सील हदीस मुबारका में। ॿी तकबीर खां पोइ दुरूद इब्राहिमी पढ़ो था, टी तकबीर खां पोइ मैयत जे बख़्शिश मग़फ़िरत जूं दुआऊं पढ़ो था, चौथी तकबीर चई साॼे पासे सलाम वरायो था। इहो पूरो तफ़सील मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका में मालूम थियो। रब जेको हुकुम कयो व अक़ीमुस सलात ऐं निमाज़ खे क़ाइम करियो, इहो पूरो तफ़सील मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वही इलाही जी सूरत में, हदीस ऐं सुन्नत जी सूरत में उम्मत जे माण्हुनि ताईं पहुचायो। मालूम थियो ही क़ुरान एस ताईं समझ में कोन ईंदो जेस ताईं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस खे असीं साम्हूं न रखंदासूं। अल्लाह ताला कुरान मजीद में रोज़न की फर्जियत जो अमर कंदे फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। ऐ ईमान वारो, अमा ते रोज़ा यानी रमज़ान जे महीने जा रोज़ा फर्ज कया विया आहिनि। रुगी अमा ते बार बदन कोने, अमा खां अॻु में जेके बि उम्मतूं गुज़रियूं आहिनि उन्हनि जे मथां बि अल्लाह ताला रोज़ा फर्ज कया। मतां तव्हां दिलगीर थियो, अमा खे दुख पहुचे त अॻियां सुख में हुआ, असांजे लाइ बवाल थियो आहे। न कंहिं सूरत में मुंहिंजी इबादत फर्ज थियल हुई, छाजे लाइ त जीअं तव्हां में तक़वा परहेज़गारी पैदा थिए। ये रमज़ान जे महीने जा रोज़ा, इन जो पूरो तफ़सील अव्हां खे अहादीस मुबारका जे किताबनि में मिले थो। केॾी महिल सहरी जे लाइ तो सहरी छा आहे, इफ़्तार छा आहे, केॾी महिल तव्हां खाधो खाओ, केसी ताईं तव्हां खाधो खाओ, क़ुरान मजीद में निहायत इख़्तिसार सां आहे। बाक़ी तफ़सील अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका जे अंदर मौजूद है। इन रोज़े की हालत में अख की हिफाजत, ज़बान की हिफाजत, हथन पेरन ओघड़ की हिफाजत, खाण पीण के मामले की हिफाजत, ज़हन फिक्र की हिफाजत के मुतालिक नबी अलैहिस्सलाम के अहादीस मुबारका में पूरो तफसील मौजूद है। जेकॾहिं रोज़े की हालत में को गलती का खता थी पवे, उन जो कफारो कहिड़ो आहे, अल्लाह के कुरान में इन हवाले से कंहिं किस्म की का तफसीली ॻाल्हि ॿोल थियल कोन्हे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस ऐं संदन सुन्नत में इहो पूरो तफसील मौजूद है। अल्लाह ताला कुरान मजीद में हज की फर्ज के हवाले से इरशाद फरमायो, वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। ऐं माण्हुनि जे मथां जेके बैतुल्लाह ताईं पहुचण जी ताक़त रखनि था, उन्हनि ते बैतुल्लाह जो हज फर्ज़ कयो आहे। अल्लाह ॾिनो आहे पूरी उम्र में हिकिड़ो दफ़ो हज करणु फर्ज़ आहे। इहो तफ़सील तव्हांखे हदीस मां मिलंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हिन अज़ीम फरीज़े खे अदा करण जे लाइ निहायत इख़्तिसार सां चंद ॻाल्हियूं क़ुरान मजीद में बयान थियल आहिनि। पर तव्हां जांचो, तव्हां जॾहिं पंहिंजे घर खां निकिरो था, घर खां निकिरण खां पोइ इहो पूरो तफसील तव्हांखे हदीस मुबारका में मिलंदो। एहराम बदन खां अॻु हुस्न करियो, एहराम बधो, को का खुशबू न लगायो, को तव्हां लब्बैक कॾहिं पढ़ो। अवां बैतुल्लाह में अंदर दाखिल थियो, तव्हां पहिरियां बैतुल्लाह जो तवाफ करियो। तवाफ जा केतिरा चक्कर आहिनि, किथां शुरू करणा आहिनि, इस्लाम छा आहे, रुकन जमानी छा आहे, हजर असवद छा आहे, इन्हनि खे चुमण जा मामला छा आहिनि, इहो पूरो तफसील अवां खे अहादीस मुबारका जी किताबनि में मिलंदो। सफ़ा ऐं मरवे जो ज़िक्र ज़रूर कुरान मजीद कयो आहे। सफ़ा छा आहे, मरवा छा आहे, उन्हनि जे विच में कीअं डोड़ण खपे, विखूं कहिड़ियूं केतिरियूं करणु खपनि, सफ़ा ते चढ़ी मुंहुं केॾांहुं करे छा पढ़णु खपे, मरवा ते पहुचण खां पोइ मुंहुं केॾांहुं करे छा पढ़णु खपे, इहो चक्कर सतनि चक्रनि में छा छा करणो आहे, वारनि जे कूड़ाइण जो अमल, एहराम जे लाहिण जो अमल, ऐं 8 तारीख़ मिना जे तरफ़ रवानो थियण, ऐं 9 तारीख़ अरफात जे मैदान ते गॾु थियण, कहिड़ी हालत में गॾु थियणो आहे, छा करणो आहे, सॼो ॾींहुं वापसी में छा करणो आहे, हज जा कहिड़ा ॾिहाड़ा आहिनि, इहो पूरो तफ़सील अल्लाह जी रहमत महिरबानी सां अहादीस मुबारका जी किताबनि में मौजूद आहे।
मालूम थियो ही शरीयत कुरान ऐं हदीस ते मुश्तमिल आहे। तमां कुरान मजीद जा निहायत मुख्तसर हुक्म आहिनि। ये नबी अलैहिस्सलाम जी ज़िंदगी दे उसवे हसना दे निहारियो अल्लाह ताला असां खे हुक्म कयो आहे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। ताकीक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में तव्हां जे लाइ बेहतरीन उम्दे क़िस्म जो नमूनो आहे। अमीन बेहतरीन क़िस्म जी पैरवी करणु चाहियो था तव्हां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमली ज़िंदगी ॾांहुं निहारियो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन शख्स के लिए वडी फजीलत वडी अजमत वडो शान मकाम ऐं मर्तबो बयान कयो आहे जेको कुरान मजीद जी तिलावत करे तो तर्जुमो पढ़े तो तफसीर पढ़े तो ऐं उन जो मुतालियो करे तो पर गडो गड मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाक फरमान यानी अहादीस मुबारका के पढ़े तो शौक रखे तो उन शख्स के हक में सच पुछो सोन जे पानी सा लिखण जे लायक लफ्ज बयान फरमाया। अल्लाह नबी अलैहिस्सलाम की हदीस शरीफ की किताब सुनन तिरमिज़ी सुनन इब्न माजाह मुस्नद अहमद ऐं ॿियनि केतिरनि ई हदीस जे किताबनि में हसन सनद सां अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हदीस मुबारका मरवी आहे। लफ्ज़ थोड़ा आहिनि पर यकीन ॼाणो काइनात जे सभिनी खज़ाननि खां वधीक क़ीमती खज़ाने ते मुश्तमिल उहे लफ़्ज़ जंहिंमें नबी अलैहिस्सलाम ने फरमायो नदर अल्लाह हुमरान समिअ मिन्ना हदीसन फहफ़िज़हु हत्ता युबल्लिगहु। अल्लाह ताला उन शख्स जे चेहरे के मुहांदे के तरब ताज़ा खुश व खुर्रम रखे। अल्लाह करे वो शख्स कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसे सदाई खुश हुजे बामुराद हुजे इज्जत वारो हुजे अहमियत वारो हुजे लाइक हुजे इन शयुनि जे कम कहिड़ो जंहिं मुंहिंजी हदीस ॿुधी पोइ उनखे जीअ में जाइ ॾिनी। आउं पंहिंजे पाण खां सवाल कयां अमी पंहिंजे पाण खां सवाल करियो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जा केतरा लफ्ज मुझे सीने मुझी दिल जे धड़कन जे अंदर मौजूद हैं। शायरन जा शायर जरूर याद हैं पहाका डिठूं मुअम्मा पिरोलियूं कहानियूं ये सब शयूं असांखे याद हैं पर जे कॾहिं का शइ याद ना है तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज अरबी जा लफ्ज या का हदीस असांजे सीने में महफूज कोने। नबी अलैहिस्सलाम जिन उन शख्स जे हक में या दुआ कया अल्लाह करे अहिड़ो शख्स कॾहिं मुंह न मुरझाइजे खुश व खुर्रम हुजे भले उञो हुजे बुखियो हुजे गरीब मिस्कीन हुजे पर अल्लाह करे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसे जे मुंहिंजी हदीस ॿुधी पोइ उनखे सीने में साढ़ियो उनखे यादि कयो जीअ में जाइ ॾिनी अमल कयो तव्हांजो उहा ॻाल्हि ॿियनि ताईं पहुचाई। हीअ हदीस रुॻी ॿुधणी नाहे पढ़णी नाहे पर उन ते पहिरियां अमल कबो अमल करण खां बाद इहा ॻाल्हि वरी ॿियनि ताईं पहुचाइणी आहे। हिन उम्मत खे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान ऐं हदीस जी सूरत में जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जो मुस्लमाननि खे खपे त क़दर करणु खपनि। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जी केॾी अज़मत आहे। नबी अलैहिस्सलाम जी हिकु हदीस मुबारका हदीस शरीफ जी किताब सुनन नबी दाऊद में अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हुमा का मरवी है वो बयान करे तो कुन तो अक़्तबु कुल्ल शैइन अस्बाहु मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फनहतनी कुरैशन फरमाए तो अं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ज़बान मां निकतल ॻाल्हि खे लिखंदो यानी हदीसुनि जे लिखण जो रवाज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक दौर में पइजी चुको हुयो। जेकी गुफ्ता संदन ज़बान मुबारक मां निकरंदा हन पाण कुरान जो तफसीर बयान कंदा हा कंहिं मसले जो जवाब ॾींदा हा कंहिं जाते वेही करे माण्हुनि खे सम्झाईंदा सदन ज़बान मुबारक मां जेके लफ़्ज़ निकरंदा हा आउं कलम खणी पन्ने कागज़ या ॿी कंहिं शइ ते लिखी छॾी दो कोई कुरैशन मुखे इएं करण खां मना कयो छा चयो व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशरुन यतकल्लमु फिल ग़ज़ब व रिज़ा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पैदाश ऐं जिन्स जे लिहाज़ का इंसान है इंसान केॾीमहिल राज़ी आहे केॾीमहिल नाराज़ आहे केॾीमहिल ख़ुशी में आहे केॾीमहिल ग़मी में आहे ऐं वाक़ई हक़ीक़त में आहे इंसान जॾहिं कावर में अचे थो आपे खां ॿाहिरि निकिरे थो ख़ुदि अखियुनि जा शाहिद आहियूं
इल्म वारा, अमल वारा, हैसियतुन वारा, तहज्जुद गुज़ार, उलमा, मकाम मर्तबे जा धनी जॾहिं नाराज़गी रंजिश जी हालत में थी वञनि था, शैतान भुलाए थो, वरगलाए थो, विसविसा विझे थो, अहिड़ा ज़बान मां लफ़्ज़ कढनि था, इंसान हैरान थिए थो त तोखे इहे लफ़्ज़ जुगाइनि किथे था। ॻाल्हि अक़ल जे लिहाज़ खां उन्हनि जी बिल्कुलु दुरुस्त हुई। चवे थो मूं लिखण बंदि कयो, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साम्हूं इहा ॻाल्हि बयानु कई, अल्लाह जे रसूल आउं तव्हांजी हर हदीस लिखंदुसि, पर क्वेश्चन मूंखे झलियो आहे, मूंखे उहा ॻाल्हि दिलि सां लॻी आहे त वाकई इहा ॻाल्हि आहे ईअं। पोइ हाणे तव्हां छा था चओ त तव्हांजी ज़बान मां निकितल हर ॻाल्हि लिखां या तव्हां खां पुछां सही ॻाल्हि लिखां या हीअ ॻाल्हि न लिखां? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सम्झाइण खां अॻु पंहिंजी आङुर मुबारक खणी पंहिंजे हिन वात मुबारक जे तरफ़ आंदी, पोइ इरशाद फरमायो उक्तुब फवल्लदी नफ्सी बियदिही मा यखरुज मिनहु इल्ला हक़ुन। अब्दुल्ला मुंहिंजी हिन ज़बान मजां जेको लफ़्ज़ निकिरे इहो लिखंदो वञ, छो त अल्लाह मूंसां इहो वाइदो कयो आहे, मुंहिंजी हिन ज़बान मां कॾहिं नाहक लफ़्ज़ कोन निकिरंदो, ग़लति लफ़्ज़ कोन निकिरंदो, जेको निकिरंदो या क़ुरान करीम जी सूरत में निकिरंदो या हदीस सुन्नत जी सूरत में निकिरंदो। लिहाज़ा हिन हक़ मां हिन ज़बान मजां कॾहिं बि इन क़िस्म जो गंदो गलीज़ किरियल बेहुदा ऐं नाहक ज़ुल्म ते मुश्तमिल लफ़्ज़ कोन निकिरंदो। अंदाज़ो लगायो अल्लाह ताला हिन अज़ीम ज़ख़ीरे जी केॾी हिफ़ाज़त कई आहे। अमा मूंखां अॻु में ख़िताब ॿुधो त अल्लाह ताला क़ुरान मजीद लाइ फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। बेशक हिन ज़िक्र यानी क़ुरान के असां लाथो आहे, ॿिए के हिन असां लाथो आहे, जिब्रील आंदो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। इन जी हिफ़ाज़त संभाल निगहबानी इन जो ज़िम्मो वक़्त जे आलिमनि जो नाहे। वक़्त जा आलिम अॻ में आसमान तां लथल किताबनि सां जेका हथ चुरांद करे चुका हा, अल्लाह के बखूबी इल्म हो, उन बुनियाद ते अल्लाह ताला फरमायो मूं वक़्त जे आलिमनि ते ज़िम्मेदारी कान रखी, मतां मुंहिंजे आयतुनि खे तब्दील कनि, इन जी हिफ़ाज़त संभाल निगहबानी जो ज़िम्मो मूं पाण खयो आहे। उन जो मौजज़ो इहो आहे जो 1400 साल खां मथे अरसो गुज़री चुको आहे। उन्हनि क़ुरान मजीद जे 30 सिपारनि 114 सूरतुनि में न हिकिड़ी आयत घटि थी आहे, हिकिड़ो अखर घटि न थियो आहे। अखर आयतूं पंहिंजी जाइ ते, पर कंहिं बि जाइ ते ज़ेर ऐं ज़बर जी बि तब्दीली कान आई आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त अल्लाह केॾो पंहिंजे इन अज़ीम कलाम जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो कयो आहे। यकीन ॼाणो ईअं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जी हिफ़ाज़त करण जो बि रब अज़ीम हिकिड़ो फ़रीज़ो ज़िक्र कयो आहे ऐं इंतज़ाम कयो आहे। उन दौर में अल्लाह ताला सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन के हदीस ॿुधण जे लाइ शौक़ ॾिनो, यादि करण जी सलाहियत बख़्शी, महफ़ूज़ रखण जी सलाहियत बख़्शी, उन ते अमल कयो ऐं पाण खां बाद ईंदड़ ताबईन तबा ताबईन ऐं ॿियनि माण्हुनि ताईं पूरी अमानत सां उहा ॻाल्हि पहुचाई। तव्हां अंदाज़ो लॻायो थी सघे थो मूं वटि पैगंबर जी हदीस जी का इज़त न हुजे, थी सघे थो आउं पैगंबर जे कंहिं फरमान ते अमल न बि कंदो हुजां, पर यकीन ॼाणो उन अज़ीम जमात वटि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे लाइ जेका इज्जत हुई, जेका इज्जत कुरान लाही, उहा इज्जत पैगंबर जे फरमान हदीस मुबारका जे लाइ इज्जत हुई। हिकिड़ी हदीस मुबारका इमाम इब्न माजा रहमहुल्लाह पहिरें किताब जी शुरूआत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जी ताबेदारी करण जे बयान में ज़िक्र कई आहे। कबीसा रहमहुल्लाह सन 86 हिजरी में फौत थियो आहे, अज़ीम अहले इल्म आहे। उहो बयान करे थो त उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला अन्हु वक़्त जे अमीर अल मोमिनीन मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾिजी रूम में लड़ाई कई। मुसलमाननि जो अमीर मोमिनीन आहे ऐं उन जो लक़ब खालल मोमिनीन यानी मोमिननि जो मामो आहे। संदन भेण हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आहे। पाण सहाबी पीउ बि सहाबी ऐं मुसलमाननि जो अमीर अल मोमिनीन आहे। जिहाद जे दौरान उनखे मालूम थियो मुसलमान सोन जे टुकड़नि जे नतीजे में दीनार, चांदी जे टुकड़नि जे नतीजे में दिरहम पिया वठनि।
जॾहिं उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर पई, उन्हनि खे ख़िताब कई, मोमिनो मुस्लमानो, अमी व्याज वठी रहिया आहियो। नबी अलैहिस्सलाम जे इन वापार खां मना कई आहे। हा, सोन जे बदिले सोन, चांदी जे बदिले चांदी, या ॿी शइ हुजे बराबर हुजे, पर जेकॾहिं इन में ओधर या घटिताई आहे, इहो तव्हांजे लाइ व्याज आहे। अमीरुल मोमिनीन मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु इहा ॻाल्हि ॿुधी चयाईं, अबुल वलीद, व्याज थिए थो ओधर में, असीं ओधर वारो कारोबार करियूं था न। जेकॾहिं हींअर ॾींदे त लख रुपया, 6 महीननि खां ॾींदे त पोइ 1.5 लख रुपया वठंदुसि। सहाबा किराम जो फ़हम कहिड़ो आहे? व्याज ओधर में थिए थो। ही त सिक्का आहिनि, दीनार, दिरहम, सोन, चांदी। मुंहिंजे ख़्याल में त इहो व्याज न आहे, इहो वापार आहे, जाइज़ आहे। तॾहिं उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला अन्हु वक़्त जो अमीरुल मोमिनीन आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो आहे, हैसियत जो मालिक आहे। तॾहिं उनखे चयाईं, आउं तोखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधायां थो, तूं पैगंबर जी हदीस जे साम्हूं पंहिंजी राय पेश थो करी। अंदाज़ो लॻायो हिन जमात पैगंबर जे इन फरमान जी केॾी इज़त रखी, केॾो भरम रखियो। आऊं तोसां वाइदो करियां थो, तो पैगंबर जी हदीस जे साम्हूं पंहिंजी राय, पंहिंजो अकुल, पंहिंजो फ़हम, पंहिंजी सम्झ पेश कई आहे। हितां वापसि वरंदुसि, आऊं शाम न हलंदुसि जिते तुंहिंजी हुक्मरानी मुंहिंजे मथां क़ाइम हुजे, जो तो पैगंबर जी हदीस जी मुखालिफ़त कई आहे। चुनाचे वापसि लश्कर वरियो, शाम वञण जे बजाए उबादा बिन सामित रज़ी अल्लाह अन्हु मदीनतुल मुनव्वरा अची निकितो। अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हैरान थियो, उबादा तूं त रोम वियो है लड़ाई ते, अमीरुल मोमिनीन मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु सां शाम छो कोन में? सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त हिन ॻाल्हि जे करे इख़्तिलाफ़ थी पियो, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे साम्हूं पंहिंजी राय पेश कई। मूं उनखे मुंहं ते अदब एहतराम सां इहे लफ़्ज़ चया, आऊं उन सरज़मीन ते कोन रहंदुसि जिते तुंहिंजी हुक्मरानी हुजे, जो पैगंबर जे फरमान जे मुक़ाबले में तो पंहिंजी राय पेश कई आहे। तॾहिं अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह अन्हु जे मथां अल्लाह जूं रहमतूं हुजनि, सोन जे पाणी सां लिखण जे लाइक़ लफ़्ज़ बयान कंदे फरमाई, अबुल वलीद, उन इलाइक़े जो हाल बुरो थिए, बुछड़ो थिए, अल्लाह उन इलाइक़े खे बर्बाद करे, जंहिं ज़मीन इलाइक़े ऐं मुल्क में तुंहिंजा तो जहिड़ा या तुंहिंजे मक़ाम मर्तबे जहिड़ा माण्हू न हुजनि, तव्हां वापसि वञो। ही मुंहिंजो ख़त खणी अमीरुल मोमिनीन खे पहुचायो त तव्हां जेका हदीस बयान कई आहे, मसइलो ईअं ई आहे। इन सूरत में जेकॾहिं तव्हां वापार कयो थियो व्याज आहे, ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जो हुकुम बिल्कुलु मौजूदु आहे, उन जे मुक़ाबले में तुंहिंजी राय जी अहमियत कान्हे का। तव्हां चओ तुंहिंजे मथां उनजी का हुक्मरानी कान्हे, तूं आज़ाद आहीं, ख़ुदि मुख़्तार आहीं, बिल्कुलु तुंहिंजी इज़त आहे, तुंहिंजी अहमियत आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो, ही पैगंबर जी हदीस का मामूली ॻाल्हि आहे, जेका असीं ॿुधूं था वरी उनखे ठुकरायूं था। वक़्त जो अमीरुल मोमिनीन हो, नबी अलैहिस्सलाम जी हदीस जे साम्हूं पंहिंजी राय पेश कई, ऐं अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह अन्हु केॾो अज़ीम फ़ैसिलो कयो। ॿियो मिसाल इन हवाले सां अर्ज़ कंदो हलां, इन लाइ आऊं बि जांचां, अमीर बि जांचो, असां वटि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जे लाइ केतिरी इज़त आहे। हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम में सैयदना सालिम रहमहुल्लाह खां हिकिड़ी हदीस मुबारका मरवी आहे त अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो, अल्लाह जे बानिन में जा जेकॾहिं का बानी अवां के अर्ज़ करे त मस्जिद में बा जमात नमाज पढ़ण जे लाइ सुम्हारी हुजे, चाहे फजर हुजे, कहिड़ी बि नमाज हुजे, वञा उन्हनि खे झलींदा न करियो। अॼु त मुस्लमान मर्दनि बि नमाज़ छॾे ॾिनी, औरतुनि बि छॾे ॾिनी, उहे नमाज़ुनि वारा मामला असां खां हलिया विया। पर नबी अलैहिस्सलाम जे फरमायो, जेकॾहिं का मुस्लमान औरत बानी अल्लाह जी नमाज़ बाजमात पढ़ण जे लाइ मस्जिद में वञे, उनखे न रोकियो। तॾहिं उन जो पुटु बिलाल बिन अब्दुल्ला मौजूद हो, उन चयो त अल्लाह जो कसम आऊं ज़रूर रोकींदुसि। उहो दौर भलो हो, हाणे फितननि जो दौर आहे। उहा तक़वा, उहा परहेज़गारी, उहा दीनदारी हिन माहौल मुआशरे में कान्हे। नौजवान ज़ालूं हितां घरनि मां निकिरनि, सुहमानी जी नमाज़ ते मस्जिद में वञनि, फजर नमाज़ ते मस्जिद में वञनि, उन्हनि जी इज़त असमत आबरू जो मामिलो आहे, आऊं ज़रूर मना कंदुसि।
सैयदना सालिम रहमहुल्लाह फरमाए तो मुझे भाव जे ज़बान में ये लफ्ज़ निकता अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा उन दी पंजे पुट के जेका ज़बान के जरिए सख्त तंबीह कई एड़ा करा कसारा लफ्ज़ उनके चया जेके असा अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा का अग में बिल्कुल कोन बुधा पैगंबर जो सहाबी तकवा परहेज़गार जो साहिब इल्म जो साहिब हो पर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हदीस की मुखालफत करने में संदस पुट जा लफ्ज़ बुधी इंतहा दर्जे जा कड़ा एड़ा सख्त लफ्ज़ के चई उन बी रवायत मुस्नद अहमद में मौजूद है सही सनद सा अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा हिकड़ी मुक उन जे सीने ते वहाए कडी आऊं तोखे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बुधाया तो तू चवी तो ता रोकी दस मुस्नद अहमद में सही सनद सा भी हदीस मौजूद है इन हदीस के तहत हदीस रावी सालिम रहमहुल्लाह फरमाए तो फमा कल्लमहु अब्दुल्लाह हत्ता मात अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा जेसताईं जेरो हो पंजे उन पुट सा वरी कोन गालाई अमा अंदाजो लगायो कुरान की इज्जत पंजी जाए ते मकाम मर्तबो पंजी जाए ते पर अल्लाह के पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन हदीस जी जेका इज्जत आ जेको मकाम मर्तबो है इहो कुरान जे बराबर है इनके केह भी लिहाज का घट करे न तो सके कुरान अल्लाह जो कलाम वही है हदीस मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम वही इलाही है लिहाजा बई शयूं शरीयत जे ऐन पटा दड़न हिन उम्मत जे लाए जेको लक़ब मौजूना सुहणो आ मुनासिब है वो अहलुल हदीस जो लक़ब है छाजे लाए जो कुरान के भी हदीस चे वियो आ मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान के भी हदीस चे वियो लिहाजा अहलुल हदीस हिन उम्मत जो बेहतरीन लक़ब आ बेहतरीन सुञाणप है तशख़ुस है आइडेंटिफिकेशन है मायार है स्टैंडर्ड आ पैमानो है तमा दिसो अल्लाह रब्बुल इज्जत जी हिन ज़मीन ते ही जमात अहले हदीस दुनिया के तख्ते ते मौजूद है मुझी जात में अमा के खोड़ कमजोरियों ऐब कोतायूं गलतियों नजर इंदियों बुधण में पींदियों पर यकीन जारो जेको अकीदो खल्क जे सामो पेश करियो था जे अमल की दावत दियो था या त रब जो कुरान या मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बासनद सही उन को फरमान जिक्र करियो था लिहाजा हिन उम्मत दे ले जेको मौजून लक़ब है वो अहलुल हदीस है यानी कुरान हदीस की गाल करने वाला कुरान हदीस पे अमल करने वाला कुरान हदीस जो दरस लेने वाला कुरान हदीस की तबलीग करने वाला उनन के मुकाबले में तमाम बिन मसलकन के पढ़ो खुदारा अहल हदीस पढ़ो मुतालियो करियो तमाम हनफिन की जमात जो मुतालियो करियो हनफिन जा बगिरोवन देवबंदी बरेलवी उनन जा अकीदा उनन जा नजरिया पढ़ो उनन जा किताब पढ़ो मालिकिन के पढ़ो शाफिन के पढ़ो हम्बलिन के पढ़ो जाफरिन के पढ़ो मुख्तलिफ फिरकाहन मुसलमानन जा ये सब उम्मतिन जे नालन जे पुछान उम्मती इनन जा अगवान हन भले केदे मकाम मर्तबे जा साहिब होजन पर यकीन जानो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकाम ए सबसे मर्तबे जे लायक बिल्कुल ना है अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इमामत अगवानी क़यादत जो जेको हक बख्शो हो ओ हक असी के उम्मती के ॾियण जे लाइ तैयार कोन्हियो न ॾिनो अथऊं न मरण घड़ी ते इहो हक में कंहिंखे ॾींदासूं ही अहलुल हदीस अल्लाह जी ज़मीन ते उहा अज़ीम जमात आहे जंहिं वटि खरी साफ़ सुथरी सची तौहीद आहे ॻाल्हि तौहीद जी करण वारा माण्हू तव्हांखे मिलंदा अमा उन्हनि जा किताब पढ़ी त ॾिसो अकायद उलमाए देवबंद मारूफ किताब है अरबी में है उन जो तर्जुमो उर्दू में भी थियो है अल्लाह जे वास्ते अर्ज करिया तो यो किताब वठो पढ़ी दिसो तमा के हैरानी थींदी गाल तौहीद करण वारान केतरे कदर उन में अंदर शिरक है केतरे कदर कूड़ है कुरान सुन्नत की मुखालिफत है मुजा भाईरो मुजा दोस्तो अल्लाह जी हिन जमीन ते जमात अहल हदीस उहा अजीम जमात है जेका रब जे कुरान पैगंबर जे फरमान जी मुहाफ़िज़ हिफाजत करने वाली है अमा अहले इल्म जा लिखल किताब पढ़ो सलफ सालिहीन रहमहुल्लाह जा किताब पढ़ो अहलुल हदीस कुरान हदीस जो शगफ रखंदड़ मोहब्बत शौक रखंदड़ जमात है उनन जे शान में केडन मुहद्दिसन किताब लिखिया तमा हे किताब अरबी ज़बान में हन तमा हिन दौर में उनन किताबन जा तर्जुमा थिया असन जे उस्ताद मुरब्बी मोहसिन अल्लामा सैयद वजीद शाह राशदी रहमहुल्लाह जे अजीम शागिर्द पाकिस्तान आलम इस्लाम के अजीम
मुहद्दिस फज़ीलतुल शेख हाफिज़ ज़ुबैर अली ज़ई रहमहुल्लाह जो किताब है जंहिंमें उन मसलक अहल हदीस जमात अहल हदीस जी का अज़मत बयान कया अल्लाह जा बाना ओ किताब वठो पढ़ो अवां ॾिसो त अवां जी अज़मत कहिड़ी आहे अवां जे मसलक अवां जी तौहीद अवां जी सुन्नत अवां जी दावत अवां जे अमल जो क़द्र क़ीमत कहिड़ी आहे मुहद्दिसीन अवां जी जमात जे लाइ कहिड़ा सोना लफ़्ज़ बयान कया आहिनि तव्हां इहे किताब पढ़ो त सही हिननि इलाइक़नि ते अल्लाह जा एहसाननि रब जूं महिरबानियूं अल्लाह जो शुक्र सी अदा कयूं था जो हिन इलाइक़े में असांजे उस्ताद मुरब्बी मोहसिन अल्लामा सैयद वदीउद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह रहमतन वासिअतन जी दावत तबलीग जा असरात जंहिंजे नतीजे में तव्हां के ॻोठनि जा ॻोठ जमात अहल हदीस सां लाॻापियल नज़र ईंदा वॾे अदब सां वॾे एहतराम सां इहो अर्ज़ कयां थो छा आलुल हदीस सिर्फ़ सॾाइबो वॾे अदब एहतराम सां अर्ज़ कयां थो रफ़ुल यदैन कर आमीन वॾे सॾ चवण इमाम जे पुठियां किरत वारी नमाज़ में सूरतुल फातिहा जी तिलावत करण नमाज़ जनाज़ा में सूरतुल फातिहा जी तिलावत करण ऐं सभई दुआऊं जहर सां पढ़ण ऐं 8 रकातूं तरावी पढ़ण सिर्फ़ अहादीस जे ज़ख़ीरनि में इहे चंद हदीसूं आहिनि बाक़ी ॿी का हदीस असांजे अमल जे लाइक़ कान्हे अहलुल हदीस मथो उघाड़ो करे जुमे जे ॾींहुं वञो अव्हां खे मस्जिद में मथे उघाड़े माण्हू मिलंदा खुदारा पैगंबर जे उसवे हसना ते गौर करियो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कॾहिं मथो उघाड़ो करे बाज़ार में विया हुजनि के भत पोत ते गमी ख़ुशी में विया हुजनि अव्हां गौर करियो कहिड़ी उम्मत आहियो अव्हां इमाम कहिड़ी जे पैरवी जी दावा करियो था छा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शलवार पेंट पजामो इहो भेड़ी खां हेठो सलवार जी कहिड़ी हालत आहे गोद जी कहिड़ी हालत आहे 24 कलाक असांजो लिबास पैगंबर जी सुन्नत जे ख़िलाफ़ ॾिसूं छा था ॿुधूं छा था खाऊं छा था कमायूं छा था व्याज जो कारोबार ये असांजा घर आहिनि इन्हनि घरनि जे छितनि ते डिश जा खारा लॻल आहिनि केबल जूं तारूं लॻल आहिनि केबल जी दुनिया अलॻि डिश जी दुनिया अलॻि फिल्मूं अलॻि हलनि मूंखे ॿुधायो कूड़ ॻाल्हायूं व्याज वठूं ॾाढ़ी कूड़ियूं छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी मुतलक हदीस तव्हांजी ॿुधल कान्हे अहलुल हदीस ॾाढ़ी कूड़े ॾाढ़ी कटे मूंखे ॿुधाए तुंहिंजी पैगंबर सां वफ़ादारी छा आहे जेको पैगंबर सां मोहब्बत जी दावा करे हिन ॾाढ़ी ते कैंची हलाए या हिन ॾाढ़ी ते ब्लेड हलाए मूंखे ॿुधायो ही कहिड़े क़िस्म जो अहले हदीस आहे मुंहिंजा भाइरो दोस्तो अहलुल हदीस आहे पुछी ॾिसो निमाज़ूं पढ़ी थो 8 ॾींहं साईं जुमो पढ़ां थो जमात कहिड़ी जोई साईं अहल हदीस जमात सां मुंहिंजो तालुक़ आहे तूं कहिड़े क़िस्म जो अहल हदीस साईं जेको निमाज़ कोन पढ़ी जमात जो इहतमाम कोन्हे ॻाल्हाइण जी तमीज़ कान्हे का कमाई व्याज वारी मूंखे ॿुधायो थी कहिड़े क़िस्म जा असीं अहलुल हदीस आहियूं यकीन ॼाणो असीं बदनमा दाग आहियूं हिन जमात जे लाइ सलफ़ सालिहीन जा अक़वाल पढ़ो उहे चवंदा हा असीं जॾहिं के अहलुल हदीस खे ॾिसूं था असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन यादि कनि था हिकिड़े क्लीन शेव खे साम्हूं बीहारे पुछ त केरु आहे चऊं अहले हदीस आहियां छा तव्हांखे अल्लाह जो रसूल यादि ईंदो सहाबा किराम में खुलफाए राशिदीन ॿी जमात यादि ईंदी कॾहिं बि न अचो रुगी ॻाल्हि न कयूं रुगी हनफिन जा देवबंद बरेलविन जा अहल तशय्युद जा ऐब न कढूं पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसूं ही जलसा छाजे लाइ थियनि था इन लाइ थियनि था त नेशिस्तंद गुफ़्तंद बर्खास्तंद जी न ही नसीहतूं कड़ियूं आहिनि ॻाल्हियूं पसंदि न आहिनि नफ़्स जूं ख़्वाहिशूं आहिनि जिन जा ग़ुलाम बनियल आहियूं जेसि ताईं क़ुरान हदीस जो ही क़ाइदो कानून पंहिंजे मथां लागू न कंदासीं तेसि ताईं अहलुल हदीस चवण जो असांखे को हक़ कोन्हे को अहिड़ियूं दवाऊं मुनाफ़िक़नि बि कयूं पर अल्लाह उन्हनि जे दवाउनि खे वज़न कोन ॾिनो पर ईमान बि क़बूल कोन कयो निमाज़ूं पढ़ंदा हुआ मस्जिद नबी जा निमाज़ी हुआ सभु ख़ैर जा कम कंदा पर अल्लाह फरमाए त तव्हां मोमिन न आहियो अहलुल हदीस सच पुछो हिन दुनिया में असांजे लाइ एॾी अज़ीम सूखड़ी आहे तखल्लुस आहे जिंजो मत मुक़ाबलो सी नथा कयूं खुदा गवाह है जेतरी असांखे इस्लाम सां मोहब्बत आहे एतरी जमात अहल हदीस सां मोहब्बत आहे तमय्युज़ आहे खुदा जो कसम खणी करे चवां थो अहलुल हदीस असांखे जुगाए थो लफ़्ज़ इन खां कतरायो न लहरायो न छाजे लाइ ॾिजो था ॿियनि नालनि सां पाण खे मशहूर करायो था अहलुल हदीस सां पाण खे सॾायो रुॻी सॾायो न पर अहलुल हदीस
तरगीब ॾेखारियो। ही नंढड़ा प्रोग्राम इन लाइ कजनि था त जीअं असांजो ख़ामियूं कमज़ोरियूं कोताहियूं साम्हूं अचनि ऐं असीं पंहिंजी इस्लाह करियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह जे रज़ा जे लाइ जेके नसीहतूं कयूं अथमि अल्लाह ताला सभ खां पहिरियां मूंखे उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद हाज़रीन सामीन ऐं पैगाम आहे जेको तव्हां ॿियनि ताईं पहुचायो। हिन जमात जी पारत जे जमात सां जुड़िया रहो, जमात जे वॾड़नि सां जुड़ा रहो। इन तखल्लुस जो लक़ब जो इन एज़ाज़ जो दिफ़ा करियो, भरपूर दिफ़ा करियो। इन ते आंच अचण न ॾियो, हर्फ अचण न ॾियो, बल्कि ईअं अहलुल हदीस खे ॾेखारियो जीअं सहाबा किराम ताबईन तब ताबईन हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इन दावा ते क़ाइम दाइम साबित क़दम रखे। वमा अलैना इल्लल बलाग। ऐं अॼोके हिन पिंडाल में